समाचार शामिल कयूं पिया नंदो शहर खां। किरियो खबर जे प्रेमी जोड़े दाऊ मल्ला ऐं नारी हाजानी मल्ला बदीन कोर्ट में पसंद जो परनो करे छॾियो। जोड़े पारां तहफ़्फ़ुज़ जी अपील। किरियो खबर जे रहवासन प्रेमी जोड़े बदीन में सिविल जज बदीन जी अदालत में पसंद जो परनो करे छॾियो। प्रेमी जोड़े दाऊ मल्ला ऐं हाजानी मल्ला दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। पसंद जो परनो कंदड़ दाऊ मल्ला ऐं नारी हाजानी नंदो शहर पहुची साफ़ इन अॻियां दाहींदे चयो त मूं दाऊ मल्ला सां पसंद जी शादी कई आहे, जंहिं बैदि मुंहिंजा माइट असांजे जान जा वेरी थी पिया आहिनि। असांखे कारे इल्ज़ाम हेठि मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असीं IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन समेत वसवारनि खां मुतालबो कयूं था त असांखे तहफ़्फ़ुज़ ॾेई सुख सां ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम हैदर बुलेदी, नंदो शहर।